नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो लॻ पको पीर जी मस्जिद में महसन इंसानियत आका दो जान आलम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद के मौके ते महफ़िल मेलाद शरीफ थी गुज़री है। महफ़िल मेलाद के मौके ते मोहम्मद यूसुफ अतारी ऐं ॿियनि नात ख़्वाननि हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नातन जा नज़राना पेश कया। इन मौके ते ख़ुसूसी खिताब कंदे मुफ्ती अहमद अली सिकंदरी चयो त दोनों आलम सरवर कायनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ते रोशनी विझंदे चयो आहे त असीं केतिरा न खुश नसीब आहियूं जो मिठड़े मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत में पैदा थिया आहियूं। इहो असांजो प्यारो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी उम्मत करे क़यामत जो ॾियारे में उथारण लाइ ॿियनि नबियुनि बि दुआऊं घुरियूं आहिनि। मेलाद जे मौके ते आशिकान रसूल वॾे अंग में शिरकत कई है। मरहबा या मुस्तफ़ा सरकार की आमद मरहबा जा नारा गूंजदा रहिया। प्रोग्राम जे आख़िर में मुल्क जी सलामती ऐं ख़ुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। अल्लाह साईं जो एहसान आहे। हिन साल अॻे हमेशह असांजे ॻोठ में शहर जे हर पाड़े में ऐं ॿारहाड़ीअ जे हर ॻोठ में मीलाद थींदो हो, पर हिन साल जेको मीलाद जा प्रोग्राम थिया आहिनि तमामु वसी तादाद में ऐं हर ॻोठ में नबी साईं जो उर्स थियो आहे, मीलाद थियो आहे, नातूं हलियूं आहिनि ऐं आलमनि जूं तक़रीरूं थियूं आहिनि। इन सिलसिले में अॼु बि हिते प्रोग्राम थियो आहे। महबूबनि जो ज़िक्र ऐं मीलाद हली रहियो आहे। अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾे त अञा बि वधीक मुस्तफ़ा जो ज़िक्र ऐं मीलाद मल्हायूं। अल्लाह साईं असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्हम्दुलिल्लाह, जीअं त सारे जहान में हुज़ूर अलैहि सलातो वसलाम जे मीलाद जूं महफ़िलूं थींदियूं रहंदियूं आहिनि ऐं हिते बि ही पखो पीर जी मस्जिद में साईं हाफ़िज़ जावेद रिंदली साहिब जी मार्फत सां जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोग्राम रखायो वियो आहे, जंहिंमें नात शरीफ़ नात ख़्वाननि नातूं पढ़ियूं ऐं अल्लाह जे पाक कलाम क़ुरान पाक जी तिलावत थी। उनखां पोइ हींअर साईं मुफ्ती अहमद अली सिकंदरी मददुल आली जन पंहिंजो नूरानी ख़िताब फरमाए रहिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह, ॿिन्ही जहाननि जे सरदार आका नामदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद ते सॼो जहान ख़ुशि आहे, पर उन सॼे जहान सां गॾु ही पखे पीर जा रहण वारा फ़क़ीर ऐं असां सभु मुस्लमान हुज़ूर जी आमद ते दिलि जे गहराइनि सां ख़ुशि आहियूं। अल्लाह जे फज़ल करम सां जॾहिं बि रबीउन नूर शरीफ़ जी आमद थींदी आहे त हर मुसलमान जी दिलि जेका आहे सा मुखड़ी गुल वांगुरु टिड़ी पवंदी आहे ऐं हू ख़ुशियुनि में झूमंदो रहंदो आहे ऐं प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी आमद जा गीत नगमा ॻाईंदो रहंदो आहे ऐं इन ख़ुशियुनि में मुसरत रहंदो आहे। इन मुनासिबत सां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन असां बि हिते दरगाह पखो पीर जे जामा मस्जिद के अंदर महफ़िल मीलाद मुनक़द कयो आहे। कसीर तादाद में आशिक रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हिते मौजूद आहिनि। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हिते अव्वल जेको सो तिलावत कलाम पाक, उनखां पोइ मदाह रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ऐं हाणे ज़िक्र रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ॿुधी करे असांजूं दिलियूं झूमी रहियूं आहिनि। अल्लाह ताला सभिनी आशिक रसूलनि के शादो आबाद रखे। जेको रबीउल अव्वल शरीफ़ जे हिकु बाबरकात महीने में असां पखे पीर वारनि ग़रीबनि जेके बि आहिनि उन्हनि हिकिड़े पंहिंजे हिसाब सां हिते रबीउल अव्वल जो मीलाद मुनक़िद कयो वियो आहे। इन में तमामु आशिकान रसूल अची ही शिरकत कयो आहे इंशाअल्लाह। ऐं हिन साल मथे साल खां वधीक जोश व खरोश आहे। सरकार की आमद मरहबा, हुजूर की आमद मरहबा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।